अड़ी ये अख आहे न हीअ अख जी पुछड़ी इनखे अंग चइबो आहे। काजा अंग अड़ी छुटल फट छुड़ी पिया त बेखारीअ खे बर में वियो कैफ़ चढ़ी। दोस्तो इहो कैफ़ छा आहे? इहो नशो, कैफ़ खे नशो। बेखारीअ खे बर में वियो कैफ़ चढ़ी। इहो त ॾिसण में त फ़क़ीर अचे पियो पर असुल में बादशाह हुयो। इहो बि हारजी आयो हुते। पोइ उहा उनखां ॼण हारी हवाली थिया त हुनजी ज़िक्र शाबलती भिटाई ॿुधायो आहे त बेखारीअ खे बर में वियो कैफ़ चढ़ी। ॻाल्हियूं कंदे काक जूं घोड़ा पियसि ॻड़ी। जंहिंमहिल त काक महल जूं ॻाल्हियूं कयूं उते जेको हुन हुसन ॾिठो, सूंहं ॾिठी औरतुनि जी ऐं सहेलियुनि जी, सरतियुनि जी, मूमल जी, त पोइ हिन जा घोड़ा ॻड़ी पिया। काजा अंग अड़ी छुटल फट छुड़ी पिया। चए थो अंग अड़ी, अंग माना अख अड़ी। हीअ अख आहे न हीअ अख जी पुछड़ी इनखे अंग चइबो आहे। काजा अंग अड़ी छुटल फट छुड़ी पिया। दोस्तो ही शाबलती भिटाई जो बैत ॿुधायोसीं तव्हांखे। उन त पसंदि आयो हूंदो। हक़ मौजूद जे लतीफ़ जी ॿोली।